हैदराबाद में प्रोग्रेसिव यूथ अलायंस पारां संजय सामूंडी बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े औरतुनि सां थींदड़ जिनसी हिरासमेंट शागिर्दनि जी फीस में मुसलसल वाद समेत अनेक शागिर्दनि जे मसइलनि जे मुस्तक़िल हल शागिर्द यूनियन जी बहाली ऐं वधंदड़ बेरोज़गारी ख़िलाफ़ नसीम नगर चौक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो। मार्च में शागिर्दनि सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई, जंहिंजी अॻवाणी जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, शागिर्द अॻवान सरमत सियाल, सारंग जाम, अनिल हुबली, अंदरजीत लोहाणू, साजाद वुरगड़ी, गुलबदन जावेद ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त सेक्शुअल हरासमेंट जेका थिए थी औरतुनि जे ख़िलाफ़, चाहे उहा जेको आहे उहा आम माशरे में हुजे, ॿारनि सां रेप थिए थो, नंढियुनि ॿारनि सां, उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे असां स्टेट खे ॿुधायूं था त जेको आवाम आहे उहो सुॼाग आहे। असां जेको हिरासमेंट जो लॉ ठहियो आहे 509 एक्ट तहत, उन ते असां प्रेशराइज़ था करणु चाहियूं गवर्नमेंट खे त उन जी जेको आहे इम्प्लीमेंटेशन करे उन जे लाइ जेको आहे उहे पुलिस स्टेशन्स क़ाइमु कया वञनि त जीअं इन जी मसइले जी रोक थाम थी सघे। ॿियो आहे त जेको वफ़ाक़ तरफ़ां जेको आहे असांजा सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि ते जेको आहे उहो पूरी सिंध खे यरगमाल बणाए उन्हनि ते कब्ज़ो कयो वञे, इहो कब्ज़ो थियणु न ॾिबो। सिंध या पाकिस्तान जे अंदरि जेके बि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि मसइला आहिनि, जहिड़ो रेप केसिस जा मसइला वधी विया आहिनि, जिनसी हरासगी इदारनि जे अंदरि जेका जिनसी हरासगी आहे, शागिर्द यूनियन जे मथां जेका पाबंदी मड़ी वई आहे, उनखां अलावा जेको क़ौमी मसइलनि ते जेको क़ौमी जबर पियो थो थिए, जीअं भंडार हुजे, भंडार जहिड़ा जेके जज़ीरा आहिनि उहे बि विकिरो करण ते शुरू थी विया आहिनि। उनखां अलावा जेको रोज़ जे मामूल जे मुताबिक़ ऐं सालियाना तौर ते शागिर्दनि जे जेको फीसूं आहिनि उनजे में वाधारो थो आंदो वञे। जेको गिमेंदर कशई ग़रीब जो ॿारु आहे जेको तालीम खां मुकमल तौर ते परे थी वियो आहे, तो इन सभिनी मसइलनि खे गॾे करे जेको क़ौमी जबर आहे, जिनसी हरासगी यूनियन जी बहाली या मुफ़्त तालीम ऐं मुफ़्त सिहत जी हासिलात जे लाइ असां जेको डे ऑफ एक्शन ऑर्गेनाइज़ कयो आहे, जेको डे ऑफ एक्शन शुरू थियो आहे हर साल हाणे इन ई डेट ते मल्हायो वेंदो। असां जेको अॼु हिते गॾु थिया आहियूं इहो प्रोग्रेसिव यूथ अलायंस जी प्लेटफॉर्म ते, सभिनि खां पहिरीं त उन्हनि खे एप्रिशिएट कंदसि त उन्हनि मतिलबु एॾो वॾो क़दम खयो आहे ऐं असां सभई उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं ॿियो जेको असांजा जेका मुतालबा आहिनि इन रैली जे थ्रू उहे इहे आहिनि त जेको बेटनि ते गैर क़ानूनी कब्ज़ा थी रहिया आहिनि, हिकिड़ो त उन जे ख़िलाफ़, ऐं ॿियो त वरी असांजी सिंध मां जेका असांजा ॿाहिर खंबे गुम थी वेंदा आहिनि उन जे ख़िलाफ़, ऐं उन खां अलावा जेको नियाणियुनि सां हरासमेंट थींदी आहे, ज़्यादती थींदी आहे, तशदुद कयो वेंदो आहे, इहा इंसानी हुकूक जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं असांजी इहा जंग तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं असांजा मुतालबा मञिया नथा वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk